काज़ीमत में सास पारा बिन किताबन की मोहरती तकरीब मुनक़िद कई वई। सिंधी अदबी संगत पारा अलहाज अली नवाज़ उनर कल्चरल लाइब्रेरी में शायर नवाज़ अली नवाज़ उनर की शायरी की किताब इश्क मुंहिंजो इमाम ऐं शायर शबन कोकर की शायरी मजमूई गुलन ते मींहं जूं कड़ियूं जी मोहरती तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में सिंधी अदबी संगत के मरकजी सेक्रेटरी जनरल नूर चाकरानी, महबूब सिंधी, शबीर सियाल, माणक मला, अली नवाज ताहिरी, मासूम बुखारी, खेर मोहम्मद लाखो, मुश्तबा मल्हा, वसीम सुमरो ऐं ॿियनि गॾियल तौर ॿिन्हिनि किताबनि जी मोहरत कई। तकरीब में खिताब कंदे सिंधी अदबी संगत के मरकजी सेक्रेटरी जनरल नूर चाकरानी चयो त सास जी तारीख़ आहे त हमेशा धरती ऐं क़ौम सां गॾु बीठल रही आहे। उन्हनि चयो त सास अॼु बि मुतहरिक किरदार सां अॻिते वधी रही आहे। कारून जड़ की कटाई खिलाफ नंगर पाकड़ में सॼी सिंध के गॾु करे वॾो एहतजाज रिकॉर्ड कराइण खां पोइ सिंधु दरिया बचाइण लाइ कराची में शानदार कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। हुन चयो त सिंध जे इशूज़ ते सिंधी अदबी संगत जो मौक़िफ़ वाज़िह आहे त सिंध खिलाफ जेका बि साज़िश थींदी असां सफ़े अवल में जदोजहद जे मैदान में हूंदासीं।